नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में हुरनि जे रूहानी पेशवा पीर सैद सुब्तुल्लाह शाह राशदी अल मारूफ पीर साईं पागारो अछड़े थर जी दौरे दौरान अॼु दरगाह सईद कुतुब शाह ते पहुतो, जिथे सईद कुतुब शाह जे गादी नशीन सईद गुलाम शाह, जावेद आलम काइमखानी, थावण हिंगोरो, खलीफ़ो कादर बख्श मंगरियो, खलीफ़ो अहमद राजड़, फ़कीर ईसा राजड़, लखे मुरीदन भेज पागारे जे फलक शुगाफ नारन सां शानदार आदरबा कयो। सईद कुतुब अली शाह जी पकी दावत में गादी नशीन सईद गुलाम शाह आयल लखे मुरीदन जे लाइ मानी नगर समेत पाण बंदोबस्त कयो, जॾहिं त हुरनि जे रूहानी पेशवा पीर सैद सुब्तुल्लाह शाह राशदी उर्फ पीर साईं पागारो सोनी कलंगी पाए आयल लखे मुरीदन खे ज़ियारत जो शरफ़ बख़्शियो। इन मौक़े ते आयल लखे मुरीदन खे रूहानी खिताब कंदे चयो आहे त नंढी उमिरि वारी नियाणियुनि खे न परिणायो। हिन मुरीदन खे हिदायत कंदे चयो आहे त कानून खे हथ में न खणो, चौपायो माल खे तरजीह ॾेई धारियो, इन में मुनाफ़ो सां गॾु बरकत बि आहे। हिन वक़्तु पाक फ़ौज जे करे पाण आज़ादी सां ज़िंदगी गुज़ारियूं पिया ऐं हुर जमायत समेत पूरी जमायत पाक फ़ौज सां गॾु आहे। हिन चयो आहे त अल्लाह पंहिंजे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके अव्हां खे ख़ुशि रखे, अव्हां जी रोज़ी में बरकत विझे, अव्हां नमाज़ पढ़ो ऐं हर नमाज़ में पाक फ़ौज ऐं जमायत समेत दरगाह जे लाइ दुआ घुरंदा रहो। हर ॾुखे वक़्त में अल्लाह अव्हां खे कामयाब करे। बदे में पंहिंजी नियाणियुनि खे न परिणायो ऐं नियाणियुनि समेत पंहिंजे औलाद खे वधि में वधि तालीम ॾियारियो। आख़िर में पीर साईं पागारे दुआ घुरी। सबके में तव्हां खे तव्हांजी औलाद खे तव्हांजे मिट माइटनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। ख़ुदा ताला हुज़ूर पाक जे सदके में तव्हांजे रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमाए। खुदा ताला हुज़ूर पाक जे सदके में तव्हांजी औलाद खे नेक ऐं सालेह करे। खुदा ताला इन मुल्क के पाकिस्तान के क़यामत कायम रखे। हर नमाज का जॾहिं भी नमाज पढ़ो, दरगाह जे लाइ, जमायत जे लाइ, पाकिस्तान जे लाइ, पाकिस्तान जी फ़ौज जे लाइ हमेशह दुआ कंदा कयो। छो ये पाकिस्तान जे करे असांखे इज़त मिली आहे। पाकिस्तान जे करे असांखे माण्हू सुञाणनि था। पाकिस्तान जे करे असांखे इज़त मिली आहे। असांजो बि फर्ज़ु आहे असांजे हिन मुल्क खे इज़त ॾियूं, इज़त सां ॾिसूं। असांजो मुल्क आहे, हिन मुल्क जी फ़ौज असांजी पंहिंजी फ़ौज आहे। जीअं त हुर जमायत जो हमेशह दुख में सुख में फ़ौज सां तावन रहियो आहे। ख़ुदा करे इहो तावन ता क़यामत क़ाइमु रहे। मां पंहिंजे जमायत में मोतबर आहिनि, हर माण्हू आहिनि, सभिनी खे मां चयो आहे बाबा तव्हां फ़ौज सां राब्ते में रहो। किथे बि उन्हनि खे कोई कमी पेशी थिए, कुझु ज़रूरत पए, कोई कमु पए, बिल्कुलु उन्हनि जे कमु अचो, उन्हनि जी मदद कराए। ऐं तव्हांजो बि इहो इख़लाक़ी फ़र्ज़ु आहे। छो जो हिन फ़ौज जे करे असां अॼु शहरनि में आसानी सां आराम सां घुमी फिरी सघूं था। हिन फ़ौज पाकिस्तान मां दहशतगर्दी ख़तमु कई, अञा बि दहशतगर्दी ख़तमु करे पई। फ़ौजियुनि पंहिंजे ॿारनि जी क़ुर्बानियूं शहादत ॾिनी आहे। इंशाअल्लाह ताला ख़ुदा हिन जो अजर ॾींदो। तव्हां महिरबानी करे पंहिंजी औलाद जी तरबियत पढ़ाई जेतिरो थी सघे थो
जेतिरो थी सघे तव्हां पंहिंजी नियाणियुनि खे छोकिरियुनि खे पढ़ाई ॾियो, उन्हनि खे पढ़ायो। छो जे अॻु में आईंदा ॾींहंनि में अगरि छोकिरी वटि तालीम हूंदी, पंहिंजे घर खे पंहिंजे ॿारनि खे सही तरबियत ॾेई सघंदी। जीअं त मां अॻु में बि पंहिंजी जमायत खे, दोस्तनि खे, दरगाह जी जमायत खे, वास्तेदारनि खे चवंदो पियो अचां काफ़ी सालनि खां, एतिरी महांगाई ईंदी तव्हां सोचे नथा सघो। अॼु उहो ॾींहुं अची वियो आहे, एतिरी महांगाई आहे, हर कोई परेशान। जो हालात नज़र में पिया अचनि, हर साल पाणी जी खोट पईंदी। आईंदा ॾींहंनि में उहो ई सुखी रहंदो, उहो ई कामयाबु वेंदो जंहिं वटि माल हूंदो, ॻऊं हुजे, ॿकरी हुजे, उहो ज़मींदारी खां वधीक माल वारो कमाईंदो। तव्हां जेतिरो थी सघे पंहिंजो माल वधायो। जंहिं वटि माल हूंदो उहो तमामु आराम सां ॿारनि जे सुख में इहो ई तव्हांखे माल कमु ईंदो। छो जे जो असां ॾिसूं पिया ज़मीनदारी में हाणे उहो आमदनी न आहे जो अॻु में हूंदी हुई। इंशा अल्लाह ताला ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे, हिन मुल्क खे आबाद रखे ऐं हमेशह पंहिंजे पाड़े वारनि सां कुर्ब, मोहबत ऐं इज़त सां हले। मां दरगाह जी जमायत खे, वास्तेदारनि खे इहो बि चवणु चाहियां थो, महिरबानी करे नंढे ॿारनि जी इहो संगाबंदी ख़तमु कयो, इहो जाइज़ न आहे। अहिड़ा बि मां वटि माण्हू आहिनि शिकायत खणी कि भई ॾाढो गुज़ारे वियो, उन खां पीउ बि गुज़ारे वियो, वरी नंढा ॿार पिया विढ़नि संगाबंदी ते। अगरि तव्हांखे इहो फ़ैसिलो करायो, पंहिंजे ॾाॾे खां करायो आहे, ॾाढो फ़ौत थी वियो, पीउ जहिड़ो पीउ खां फ़ैसिलो करायो आहे, हाणे ॾाढो बि गुज़ारे वियो, पीउ बि गुज़ारे वियो, नंढा ॿार पाण में संगाबंदी ते विढ़नि पिया, जंहिंखे हक़ीक़ती ख़बर आहे इहो संगाबंदी कंहिंजी थी हुई, कीअं थी। त इहो ग़लति आहे, बिल्कुलु इस्लामी तरीक़े सां इहो ग़लति ॻाल्हि आहे। जेसि ताईं ॿार बालिग़ न थिए, तव्हांजी छोकिरी बालिग़ न थी थिए, तव्हां हुन जो काई बि संगाबंदी या निकाह नथा करे सघो, जाइज़ न आहे। तंहिंजे करे महिरबानी करे नंढे ॿारनि जी संगाबंदी तव्हां ख़तमु कयो। इहो इस्लाम जे नुक़्ते नज़र सां बि जाइज़ न आहे। मां हिकु बार हींअर तव्हांखे चवां थो, पाकिस्तान ठहण खां पोइ हुर जमायत हमेशह फ़ौज सां बीठी रही आहे ऐं उहो रिवायत तव्हांखे हाणे बि बरक़रार रखणी आहे। ख़ुदा ताला तव्हांखे ख़ुशि रखे, तव्हांजी औलाद खे ख़ुशि रखे, पंहिंजे हबीब जे सदक़े में हर आफ़त, हर आज़माइश, हर तकलीफ़ खां पंहिंजे हिफ़्ज़ ओ अमान में रखे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।